केर आहे किथे रहंदो आहे बैकग्राउंड छा अथसि शादी कयल आहे? मां पंहिंजो रूम न ॾींदीमांसि। कंदो छा आहे? शादी छो न थी अथसि? पर मां ॿुधायां थी, मां पंहिंजो रूम न ॾींदीमांसि। हाणे हेठ ई केरु आहिनि, कंहिंजे बारे में था ॻाल्हाइनि, छो था ॻाल्हाइनि, इहो ई सभु सोचींदा हूंदा न तव्हां। हलो हिन एपिसोड में इहो ई था सम्झी वठूं। हे आहियां मां। राति जो त ख़बर न आहे, पर सुबुह सुम्हण में छा त मज़ो ईंदो आहे, ऐं घर वारनि खे सुबुह न सुम्हण ॾियण में। हला लुताणे किनो सफ़ा वन त वन सॼो ॾींहुं सुम्ही पियो आहे, कमु न थई छा? वन था, तोखे कम आहे जाम, तूं वञी कर। हल उथे न, वन था, उथे। हल वन वन। छा खपई? माई आई आहे, वॉरी पाणी अथसि। हल मां नथो न माईअ करे, वन माईअ करे मां नथो न, फैन न बंदि कजे। अरे पागल आहीं छा? तोखे मां चयो न फैन वन था, निकुर था, फैन न बंदि कर। यार मां तोखे मना कयो न मेरे को लगा જોઈએ, सच में मेरे को लगा જોઈએ। सॉरी हाँ आंटी, मालूम ही नहीं पड़ा आप आ गए। सॉरी हाँ, सॉरी। जूही, मैं एक उठा देता हूँ। हाँ सॉरी। जूही, जूही, जूही। छा थे? छा थे? तोखे ॿुधायां त हाणे छा थियो। पागल आहीं छा? तोखे मना कई न फैन बंदि करण, हुन माईअ खे लॻी हुते। त तूं मारियसि न, मुंहिंजी छा ग़लती हिन में? हे ॾिसो, सदोरी शिकिल में लोंबड़ी, मुंहिंजी भेण जूही। मूंखे त लॻंदो आहे इहो वेट कंदी आहे, सुबुह थिए त मां हिनखे जखाइणु चालू कयां। ॾिसो केरु थो बचे। हाँ अरे खेल रहे हम, खेल रहे हम, कुछ नहीं है बाकी। वो आप जाली साफ कर देंगे प्लीज, जाली खाली साफ कर दो, मैं आता हूँ। एक सेकंड। जूही, पापा, मम्मी, मम्मी पप्पा, मम्मी जी मम्मी, मम्मी जी पप्पा, पप्पा जी मम्मी, पप्पा जी पप्पा, जेके सदी कोन निकल कर न सदी में मातो के। मम्मी, तू छोटी है, कैसे भी साथ कर। मम्मी मिली वई, तू भी आणे तू। मां चयो थी मम्मी खे ॾिस तूं, मम्मी। अरे यार, ये मम्मी दी मरवाए न छॾे। अरे हिनखे, अरे काॾे वियो? हलो, हेलो, हाँ मम्मी किथे हो? मां त क्लब हाउस में आहियां। छो? न मां हाणे न उथियुमि, ॾिठो दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, कबट खुलिया पिया आहिनि, माई बीठी आहे। बेवकूफ़, उते माईअ खे अकेलो छॾे आई आहीं तूं? तोखे हेॾा दफ़ा चयो आहे घर खे अकेलो न छॾंदी कर। न लॻे तो वो सेकंड फ्लोर वारी फ्रेंड आई हुअसि न, तो हुन सां हेठि लही वई हूंदी, पर ईअं दरवाज़ा खोले करे वञे थी, ठहे थोड़ी तो ईअं। हल ठीकु आहे, मां अचां थी। हाँ ठीकु आहे, अचो अचो। हल छोरी, तूं मथे हल, मां तोखे सिधो थी कयां हाणे। हल मथे। वो चवंदा आहिनि न, नंढी नंढी ॻाल्हियुनि में ख़ुशियूं ॻोल्हियो, बसि मां बि कुझु उहो ई थो कयां। पर तव्हां मूंखे ईअं शैतान न सम्झो, असांजो डेली जो आहे इहो। यार मूंखे लेट थी थिए। मम्मी, ओ मम्मी, यार मां जंहिं महिल उथां थो कपिड़ा धोइण वई थी रहे, माई मूंखे थी लेट थी हुनजे करे। हा त तूं सवेल उथ न, यारहें यारहें ताईं सुम्ही पियो आहीं। राति जो 2 घणी ताईं त चैटिंग थो करे, पोइ सुबुह उथारस त राक्षस में पोयां थो बधे। चुप कर तूं, हल। तूं चुप कर। वो ॾिसो, रड़ न कर, वो ॾिसो छा रड़ न थो कर। थिए। गुड मॉर्निंग दी मैं। रड़ी थी करे, पापा हिन चालू कई, हिनखे चयोस ना। रड़ न कंदी कर पोइ। ध्रुवेन तोखे मना कई आहे न नंढी भेण खे न मारबो आहे। साजी नंढी भेण हेॾा पर जंहिं महिल हुन जो बदल था खणो, हुनजी मन मस्ती वधंदी थी वञे हाणे। एग्जैक्टली। जूही, मां कुछ न कयो यार। जूही मां ॿुधाए थो छॾियां, वरी ॿुधो मैं त ॿाहिरि निकिर बंदि करे छॾींदो तैं। हाँ जंहिं महिल पेर ॿाहिरि पियो अथसि, सॼो ॾींहुं साड़ियुनि सां थी घुमे। हाँ सॼो ॾींहुं साड़ियुनि सां थी घुमे। बस कयो, पंहिंजो कमु कर न। इहो ॾिसो छा था कनि। सम्झे ॾिसो ॿार मूंखे। तव्हांजे हूंदे हे ॾिसो खिले तो, हे ॾिसो। असांखे नाश्तो खाइणो आहे, हुननि ॿारनि खे रोकियो नथा। बस कयो। ॾिठो आहे, असांजे घर में हर कोई पाण खे जीनियस ऐं साम्हूं वारे खे एबनॉर्मल सम्झंदो आहे, पर आई थिंक सभिनी जे घर में सेम ई स्टोरी आहे। हुनखे एबनॉर्मल छो चवंदासीं? नॉर्मली चयो वेंदो, शायदि लाइफ ई ईअं आहे। एबनॉर्मल इज़ नॉर्मल।
अरे हिकु मिनट मां पंहिंजी सेंटेंस एबनॉर्मल इज़ नॉर्मल वारी वापसि थो खणा बिकॉज समटाइम्स एबनॉर्मल इज़ ऑलवेज एबनॉर्मल. हे आहे मुंहिंजो बेस्ट फ्रेंड अनिल. न हे जनम खां बांदर न हुयो. 3 महीना पहिरियों ताईं त बराबरि इंसानु हुयो. 3 महीननि खां पोइ हाणे साम्हूं ज़ाहिर थियो दरवाज़े ते बांदर थी करे. 3 महीना किथे हो छा पियो करे कुझु ख़बर न आहे. पप्पा पप्पा न दिरविन धीरवेन केरा जूही भाऊ दिरविन दुबई हुउमि. दुबई 3 महीना हा असां हाणे हफ़्तो वियासीं 4 लख रुपया ख़र्चु अची वियो. तव्हां 3 महीना दुबई हली आहियो बिना पैसा किथां आया तव्हांखे? अरे दुबई छा मां घुमण आयुमि छा? अरे हे छा पूल आहे छा? दिलि थी थिए हाणे ई सनानु कयां. अरे यार आदत ईंदी आहे. एॾो वॾा ढगा ते पुल ॾिसी टपो था ॾियो. खणो बैग कमाल अरे लॻियो. यार छाजे करे वियो दुबई? अरे दुबई वियुमि. मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आयो मूंखे चई हल दुबई कमु थी जाम. हुते मां वियुमि त हुते ॾिठो भई मुंहिंजे लाइ कोई कमु ई न हो. हीअं हूअं करे 3 महीना कढिया अञा पोइ हली वियुमि वापसि. तव्हांखे माना केरु किथे बि चवंदो हली वेंदो. कमु धंधा छॾे घर बार छॾे किथे बि गुम थी वेंदो. अरे ईअं थोरी आहे. अरे हे छा जिम आहे छा? हिते उहो आहे जो पिक्चरुनि में ॾेखारींदा आहिनि भई जेको ईअं डुकंदो आहे. भाऊ एक्चुअली झूने ज़माने जो सरकारी स्कूल मां 8 पढ़ियल लोअर मिडिल क्लास फैमिली मां ईंदो आहे. असांजे वसंत वैली में सभु शयूं ॾिसी इन जो दिमाग़ पे चकर आहे. पर हूअं बि इन जनरल काई नई शइ ॾिसंदो आहे काफ़ी एक्साइटेड थी वेंदो आहे. तव्हां यार अंदरि ई ॿारणी वही न आहे. जेको मन में अचे करिणो आहे. तव्हांखे मां 3 महीना फ़ोनियूं लॻायूं आहिनि मैसेज लॻायो आहे. माण्हू जिंदो आहे मरी वियो कुझु सम्झ में अचे नथो तव्हांजी ॻाल्हि. तव्हांजे घर वियो आहियां चई इधर से घुमो चुका है मालूम नहीं पता नहीं किधर गया. मतां कंहिंखे चए मतां कंहिंखे चवण जी ॻाल्हि आहे. सभु सम्झनि था इहे ॻाल्हियूं. अरे यार छॾ हाणे तूं मूंखे हिन बिल्डिंग जी ऑफिस किथे आहे ॾेखार. बिल्डिंग ऑफिस छा कंदो? अरे ॾिसां न फ्लैट ॾिसी करे वठंदुमि न. कहिड़ो फ्लैट वठंदो? अरे हिते 15 ॾींहं मां रहियल आहियां. उन खां पोइ मां हली वेंदुमि पंहिंजी भेण वटि. तेसीं 15 ॾींहंनि लाइ वठां न हिते रहण लाइ. यार तव्हां छा हिनखे होटल सम्झी आया? तव्हां थेलो खणी आयो ऑफिस में वेंदो यार फ्लैट ॾे मूंखे 15 ॾींहं रहणो आहे. छा होटल आहे इहे? हा कंहिं महिल बि खपे चेक इन करे छॾींदो. अरे हा यार इहा त मां सोचियो ई न. पोइ ॾिस काओ फ्लैट अथसि 15 ॾींहं ॾे मूंखे रहण लाइ. भॻवानु बचाए हिन दिमाग़ खां. न मां ठीकु आहे. मां चवां पियो अगरि हुजेसि फ्लैट ख़ाली त 15 ॾींहं ॾे मूंखे रहण लाइ. किथे रहां हाणे मां? छा करे सघिबो आहे? साम्हूं फुटपाथ. वरी ॾिस मस्ती थो करे न यार तूं. मां छा करे सघंदुमि? मुंहिंजे हथ में थोरी आहे कुझु. अरे तुंहिंजे हथ में न आहे. तुंहिंजे घर सुम्हां 15 ॾींहं. चरिया थी पिया हुया वरी न चए थो खरे इहे तुंहिंजे घर अची सुम्हां. छो? तव्हांखे छा मस्ती लॻी आहे? जंहिं महिल तंहिं महिल थेलो खणी हलींदो मां तुंहिंजे घर अची सुम्हां. या होटल आहे? अरे यार दोस्ती. बिल्डिंग वारे खे चवंदो मूंखे फ्लैट ॾे मूंखे अची थो त तुंहिंजे घर अची सुम्हां. अरे यार दोस्ती में 15 ॾींहं कमु नथो करे. दोस्ती छाजी दोस्ती? छो? थींदो आहे दोस्तीअ में. दोस्ती मुंहिंजी तव्हां सां आहे. हा मुंहिंजे घर वारा मुंहिंजे घर लाईंदा आहिनि. मूंखे ख़बर आहे मुंहिंजे घर वारा छा चवंदा. अरे त चएसि न मुंहिंजो दोस्त आहे 15 ॾींहं लाइ आयो रहण. मां सुञाणा पंहिंजे घर वारनि खे. मूंखे ख़बर आहे छा चवंदा. छा चवंदा? केरु आहे किथे रहंदो आहे बैकग्राउंड छा अथसि? शादी कयल आहे? मां पंहिंजो रूम न ॾींदीमांसि. कंदो छा आहे? शादी छो न थी अथसि? पर मां ॿुधायां थी मां पंहिंजो रूम न ॾींदीमांसि. हाणे सम्झ हे केरु आहिनि कंहिंजे बारे में पिया ॻाल्हाइनि छो पिया ॻाल्हाइनि. रही ॻाल्हि भाऊअ जे रहण जी आख़िर त घर वारा आहिनि. कन्विंस करण खां पोइ किथे न किथे त मनी ई वेंदा आहिनि. अचो साईं अचो अचो. थैंक यू साईं थैंक यू. थैंक यू. अचो वियो. हा हा जंहिं हिसाब सां पप्पा हिन वेलकम था कनि केरु चवंदो 2 मिंट पढ़ण लाइ मना पिया कनि. ॾिठव बिल्डिंग ॾिठव? हा बिल्डिंग त ॾाढी A1 हुई. पूल हुई जिम हुई. बाक़ी कसिनो वग़ैरह कान्हे छा? जीअं त मां चयो भॻवानु बचाए हिन दिमाग़ खां. अंकल तव्हांजे वारनि जो कलर हीअं कीअं आहे? पहिरियों त तूं मूंखे अंकल न चओ. हा हा तूं कश में खणी घुमण जेतिरो ॿार आहे. मां हाणे दुबई वियुमि न त हुते सभु अंग्रेजी इहो कलर पिया कनि त मां बि हणाए कढियो. दिलविन कीअं थो लॻे कलर? अरे मस्त मस्त कदम तो थो लॻे. अचो रूम ॾेखारियो तव्हां. अचो अचो. हिते हिन जूं मुसीबतूं न टली वियूं.
मूंखे ख़बर हाणे मुंहिंजूं चालू थींदियूं। भाग अनिल भाग, थक जी पियो? अरे थक जो कहिड़ा यार। लगे था तो कीअं कंदो शादी कीअं कंदो? अरे शादी कंहिंखे करणी आहे यार, चवां सख़्तु लौंडो, असां सख़्तु लौंडा आहियूं। अरे तारा, हाय हाय द्रिवेन। हाय, हाउ आर यू? गुड द्रिवेन, हाउ आर यू? एकदम बढ़िया एकदम बढ़िया। आयो किथे तव्हां? मां किथे हुनम, मां त हिते ई आहियां। मॉर्निंग टू इवनिंग जॉब, उन खां पोइ बस घर। हिते त हिकदमि नॉर्मल कन्वर्सेशन पियो हले, पर पोयां कंहिंजी लाइफ नॉर्मल खां स्लो थी चुकी हुई। हे बाय द वे जूही कीअं? मस्त एकदम एज यूजुअल ऑलवेज। मूंखे इनवाइट करने में भी शर्म थी अचे। आसे पासे में रही इनवाइट तो करणो पए। न न, लेट्स डू वन थिंग, नेक्स्ट संडे असां वियूं था सभु मिली करे गॉसिप कयूं था। ओह ग्रेट, ऑसम, मज़ो ईंदो आहे। मां डेफिनेटली मां कम तक व्हाट्सएप ग्रुप तो ठाहे छॾियां। ठीकु आहे, मिलूं था। डेफिनेटली प्लीज कैरी ऑन। ओके बाय। बाय। हलो केरु हुई? पासे वारी हुई शादियो। नालो छा हुअसि? तारा। शादी कयल आहे? न आई थिंक न। छो हाणे छा चयो तोखे? तव्हांखे छा करिणो यार, पर्सनल ॻाल्हि हुई। पर्सनल ॻाल्हियूं माना? यार तव्हांखे सिधो सिधो ॿुधायो न छा खपेव, छा थो चवणु चाहे, मतिलबु छा? छा चई ॿुधाए न। चई मथे हफ़्ते मिलूं था, सभु ॼणा मिलिया न आहियूं चङे टाइम मां, गॉसिप वग़ैरह करणी आहे, वियूं था ॻाल्हायूं था। ॿियो छा, हिन खां वधीक छा चवंदे? जीअं हिन एंट्री कई न त हीअं मुंहिंजे दिलि में हीअं कुझु धक धक थी। सची में ॾिस, तूं सोचे ॾिस, मुंहिंजो हिते अचणु, तुंहिंजे घर रहणु, हिन जिम में अचणु ऐं हुन ई एंट्री करणु ऐं मुंहिंजी घंटी वॼणु, केॾी हिकिड़ी ॻाल्हि थी लॻे भई ॼण असांजी हिकिड़ी काई ॻाल्हि टच थियण वारी आहे। तोखे छा थो लॻे? मूंखे त हिकिड़ी ॻाल्हि थी लॻे। छा थी लॻे? कंहिंजो सख़्तु लोंडो वेठे वेठे गुज़ारियो। अरे नंबर ॾे थो। हट, अरे भला मिलाए न यार। चुप करे वियो। अरे वठी हल यार, भला मथे हफ़्ते वठी हल मूंखे न वटि। ॾिसूं था, हाणे बुख लॻी आहे जाम। ॿियो छा अचे? न न, बसि तव्हां अचो हाणे। हा हा, बस लास्ट फुल्को लाइ मां अचां थी। साईं तव्हां कयो छा? साईं सुबुह खां राति ईअं थी थी वञे, कमु करण जो टाइम ई नथो मिले। न एक्चुअली कम त मां जाम कया, पर अहिड़ो का कम ई नथो मिले जेको मां दिलि सां कयां। भाऊ त मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजी ऐं दिलवेन जी फ्रेंडशिप थी कीअं? ग़लतीअ सां। न मतिलबु छा आहे न, फ्रेंडशिप यूजुअली सेम एज ग्रुप सां थींदी आहे न। तव्हांजी त एज डिफरेंस इज़ ऑलमोस्ट लाइक 2 डिफरेंट जनरेशन्स। हिन जो ख़ाली शरीर वॾो थियो आहे, आत्मा नी ओतिरी जी ओतिरी ई आहे। ॿार नौकिरी न हरकतूं अथसि हिन जूं। पर दिलि ओतिरो ई मैच्योर अथव। आहे मूंखां नंढो, पर मूंखां वधीक होशियारु आहे। बसि ख़ाली नंबर नथो ॾे। चुप कयो। The book of law constitution says that the criminal has to pay an offense in 25,000 rupees or ॾे थो नंबर, ॾे थो। न छो भरोसो कान्हे या मुंहिंजे मथां? बिल्कुलु न। भरोसो करे त ॾिस। कॾहिं बि न। छो? ॾे न नंबर। हिन महिल छो फ़ोन कई अथई? कंहिंजो आहे? तारा जो आहे छा?
यार तो चरिया थी भाई तारा तारा करे दिमाग खाधो तो बस क्यों ना अरे दे ना नंबर हेलो हाँ ॿुधाए घर में छो चाहे तो बने जानते हैं यार मुझे हे एवरीवन आई होप तव्हांखे मी एंड भाऊ जो एपिसोड 1 पसंद आयो हूंदो हे त अञा सिर्फ़ु इंट्रोडक्टरी एपिसोड हुयो नेक्स्ट 2 एपिसोड्स में आई एम श्योर तव्हांखे जाम मज़ो ईंदो जंहिंमहिल ॻाल्हियूं अॻियां वधंदियूं तो प्लीज़ सब्सक्राइब कयो सिंधियोनिज़म खे जीअं तव्हांखे नेक्स्ट 2 एपिसोड्स जा नोटिफिकेशन अचनि ऐं प्लीज़ लाइक कयो हिन वीडियो खे एंड कमेंट करे ॿुधायो तव्हांजो फेवरेट सीन कहिड़ो हुयो ऑल्सो हिन एपिसोड जी लिंक प्लीज़ पंहिंजे फ्रेंड्स एंड रिलेटिव्स सां ज़रूरु शेयर कजो थैंक यू सो मच एंड इफ यू आर लुकिंग फॉर लग्जरियस एट बजट होम्स प्लीज़ चेक आउट वसंत वैली ग्लोबल होम्स इन कल्याण राइट अवे न्यू एपिसोड जल्दी ईंदो टिल देन बाय बाय टेक केयर जय झूलेलाल